असांजी सिंध जो जेको तमामु घणी शाइरी लिखंदड़ मौलवी हाजी अहमद मला आहे, पर उनजो अदबी हलकनि में एतिरो ज़िक्र न थियण जो तव्हां छा था सम्झो, कहिड़ो सबबु आहे? हाणे ॾिसो ईअं ई त पोइ तव्हां माना आउं सम्झां थो सिंधी शाइरी में लतीफ़ खां पोइ जेकॾहिं कंहिं माना सुठो शाइर हो त ख़लीफ़ो नबी बख़्श कासिम, पर उन ते कमु कोन्ह थियो। उहो उन ई साॻी डिक्शन जो शाइर हो, उन साॻी जेको आहे सो उन्हनि जी सगारी शाइरी हुई। ख़लीफ़ो नबी बख़्श जी शाइरी तव्हां पढ़ी ॾिसंदव तव्हांखे माना हैरतूं थींदियूं त कहिड़ो शाइर आहे। हाजी अहमद मलाह जी शाइरी माना हिकिड़ो त हुनजो जेको डिक्शन हुयो उहो लाड़ी हो, सफ़ा लाड़ी निज जेको लाड़ जो डिक्शन हो उहो ॿोली उहा हुई। ॿियो हुन वटि माना जेका तजनीस हरफ़ी हुई माना उहा जाम हुई शाइरीअ में, ऐं उन तजनीस हरफ़ीअ जे करे हुन जी शाइरी माना हिकिड़े ई तरीक़े जी हुई ऐं हिकिड़े ई माना डिक्शन जी हुई, हिकिड़े ई तरीक़े जी हुई जेका ॿ शेर पढ़ंदव न तव्हां, टियों शेर पढ़ण खां सवाइ तव्हां पन्नो वारे अॻिते हलिया वेंदव, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त अहिड़ो ई हूंदो शेर, ॿियो कहिड़ो हूंदो। सो अहमद मला जी शाइरी में माना जेका शाइराना वैराइटी हुई हुजे, शेर जी जेका वैराइटी हुजे, बेशक त हू जेको आहे सो पुख़्तो शाइर हो, ॿोलीअ ते हुनजो तमामु वॾो कमु हो। जेकॾहिं तव्हां ॾिसंदो सिंधी ॿोलीअ में हुनजो जेतिरा लफ़्ज़ हाजी अहमद मला इस्तेमालु कया आहिनि उन कंहिं बि इस्तेमालु कोन कया हूंदा, पर जेको फ़िक्री तौर ते नज़रियाती तौर ते या जेको सो शाइरी तौर ते हुनजो जेको शेर आहे उहो माना आम लाड़ जी कचहरियुनि में त उहो तमामु घणो माना सम्झो बि वञे थो, ॿुधो वञे थो। उतां खां जॾहिं निकिरिजे थो त ॿोलीअ जा जिते ॿिया लहजा अचनि था उते हुनजी कई अखर अहिड़ा आहिनि, लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके सम्झ में ई कोन था अचनि। जॾहिं तव्हांखे लफ़्ज़ ई सम्झ में कोन ईंदो त तव्हां शाइरी तव्हां मक़बूल कीअं थींदी? उन करे उन ते या त उहो कमु थियणु खपे आहे, जेके उन दौर जा माण्हू हुआ या उन दौर खां पोइ जा माण्हू हुआ उहे हुनजी जेको आहे शाइरीअ ते कमु कनि, हुनजी ॿोली जेका हुन लफ़्ज़ ॾिना हुआ जेके उते लाड़ जो आम माण्हू त सम्झो थिए, पर ॿिए पासे जो जेको माण्हू आहे उनखे सम्झ में ई कोन आयो त उन ते कमु थी आहे, उहा ॿोली माण्हुनि ताईं पहुचे आहे, उहो शहर उन ताईं पहुचे आहे, ऐं उनजो जेको फ़िक्री हवाले सां उन शहर जी जेको तत्व उहो पहुचे आहे, मे बी हू जेको आहे सो इन खां वधीक जेको आहे सो मक़बूल हुजे आहे ऐं माण्हुनि ताईं वधीक माण्हुनि ताईं पहुचे आहे। घर है याद रखो ये मेरा घर है याद रखो।